इहो ई अथई उहो छोकिरो। कहिड़ो छोकिरो? इहो छोकिरो मूंखे मुर्शिद साईं जी दरगाह ते मिलियो हुयो। अच्छा, त हीअ आहे उहो छोकिरो जेको मुर्शिद तोसां मिलायो हो? हा जमीला, छा तूं हिन छोकिरे खे सुञाणी थी? मां हिन जे सॼी आकाए खे सुञाणां थी। ख़बर अथई हीउ कुर्बान पहलवान जो पुटु अथई। छा? हा, हीउ तव्हांजे मुखालिफ़नि जी औलाद आहे, उन करे हिन जो ख़्यालु दिलि मां कढी छॾ। जमीला, सची पुछी न त इहो छोकिरो मुंहिंजे दिलि में ईअं लही वियो आहे जीअं मखण में काती लही वेंदी आहे। इन छोकिरे जो नालो छा आहे? नालो अथसि ग़ुलाम सेन, पीउ जो नालो अथसि कुर्बान ऐं माउ जो नालो अथसि सूमल। अञा कुझु ॿुधंदीअ छा? ग़ुलाम हुसैन तुंहिंजे राज जो आहे ऐं तूं ई असांखे मिलाए थी सघीं। न वॾेरी, मुंहिंजी तौबा, मूंखे चाकर ख़ान मारे छॾींदो। चाकर ख़ान खे ख़बर ई कान पवंदी। तूं हिन ॻाल्हि खे राज़ में रखजांइ। मां कुझु सोचां थी ग़ुलाम हुसैन जे बारे में। ग़ुलाम हुसैन, हाणे तुंहिंजो वारो आहे। छो त तुंहिंजो पीउ हाणे मल विढ़ण जे क़ाबिल न आहे रहियो। रईस, मां विढ़ंदुसि। जीअं हुननि असां सां बेईमानी करे असांखे बर्बादु कयो आहे, तीअं मां बि हुननि खे बर्बादु कंदुसि। ग़ुलाम हुसैन, तूं बर्बादु त अॻ ई आहे, अञा छा बर्बादु थींदा? दुनिया खे ख़बर पइजी चुकी आहे त शेरे सिंध जो ख़िताबु तव्हांखे मिलियल आहे। मुख़्तियार खां पोइ क़ुर्बान जो वारो, पर क़िस्मत खे शायदि क़बूल न हो। छो त दुनिया खे ख़बर आहे त शेरे सिंध जो ख़िताबु तुंहिंजे सिर ते अचणो आहे। हाणे तोखे महिनत करणी पवंदी, ॾींहं राति महिनत करणी पवंदी। हा रईस, मां बि महिनत कंदुसि ऐं मल जा उहे दाअ सिखंदुसि जेके अॼु ताईं कंहिं बि पहलवान न कया हूंदा। हा, जल्दी सरकारी सतह ते मल जो ऐलान थींदो जंहिंमें तूं शेरे सिंध जो ख़िताबु खटंदे। मुखालिफ़ तोखे कमज़ोर करण लाइ हमिलो कंदा, पर जहिड़ो न आहे करणो। ग़ुलाम हुसैन, पाण खे मलाखड़ो करणो आहे ऐं मल ई असांजो बलांद आहे। सम्झी सरदार साईं, हाणे असांजो जहिड़ो मलाखड़े जे मैदान ते थींदो। सरदार न चओ ग़ुलाम हुसैन, मां त सरदारनि जो अदना ग़ुलाम आहियां। हा रईस, इंशाअल्लाह हैबत ख़ान ऐं उन जे चमचनि सां मलाखड़े जे मैदान में पलान थींदो। नसरुम मिनल्लाह व फतहुन करीम। इंशाअल्लाह फतह असांजी थींदी। हो त ॾिस, साम्हूं केरु अची रही आहे। ओहो, मुंहिंजी चमक छलो, मुंहिंजे दिल जी रमणी राणी। बाबू कंदो आहे कंहिंखे काबू। बाबू दिल थी चवे त इन्हनि खे खणी छो न हलूं। चमक छलो अॼु त ॾाढो वणे छो तो मुझे रस्तो छो रोकियो आहे? शर्म नथो अचे? रस्तो मुझे छॾ। छो रस्तो छॾिया? अॼु तोखे खणी तोसां शादी करणी आहे। हा, तोसां शादी करणी आहे। कहिड़ी नथी? मुझे सोढे खे ख़बर पई न, अहिड़ो असर कंदई यादि कंदई। ॼाणी था तुंहिंजे सोढे खे बि कागज़ी शेर आहे। चमक छलो बाबू, हिनखे खणी उतां किथे था हलूं, पोइ ॾिसूं था सोढो छा थो करे असांजो। मुंहिंजो रस्तो छॾ, चवाई थी इज़त में। अगरि आवाज़ ॾिनो माई न त सॼे ॻोठ वारनि खां पुछड़ो कराईंदीसांइ। छॾ मुंहिंजे हथ खे, चवाई थी। ॾिसी रहंदुसि तुंहिंजे ॻोठ वारनि खे बि। मां चवां थो मूंसां चुपचाप करे हल। चवाई थी हथ छॾ मुंहिंजो। न छॾींदुसि। बाबू हथ कढ। न कढंदुसि। तूं छा कॾे? मां चवां थो हथ कढ। हथ न कढंदुसि। बाबू दुश्मन खे कंदो आहे काबू।
ये तजवा की खबर तो लो। अरे तो के केतरा दफा चुआ त रेशमा जो रस्तो ने रोकिंदो कर रेशमा मुझे पसंद आए रस्तो रोकी दुस ए हुने के खड़ी दुस सरियोम शादी कर दुस आ तो जितड़ो दस रुको वन उठिए जाने के उठिए जान हल बाबा ने हल उठिए जान का पॉलिसी बर्दाश्त हेलो शादी के वजह समो टक्कर न करे जाए तो के खबर ही ना है मां मानू आया उल्टी खोपड़ी अचो बिलावल खिली छो तो खिला इन करे तो त जॾहिं तोखे ख़बर पवंदी तुंहिंजो असर कहिड़ो थींदो। गुज़ार तूं न ॾे जेका ॻाल्हि आहे सिधी कर। अयाज़ भाऊ या ख़बर अथई उहा हुस्न जी देवी केरु आहे जेका तुंहिंजे दिलि जे तख़्त ते राणी थी वेठी आहे। ख़बर हुजे हा त तोखे छो चवां वञी जांच कर। उहा हुस्न जी देवी अथई क़ुर्बान जी धीउ नालो अथसि अमीना। छा क़ुर्बान जी धीउ? हाणे ॾे मुंहुं हाणे त मज़ो ईंदो मल जे मैदान ते बि ऐं हुस्न जे दरबार में बि वाह जो झड़ो थींदो। अयाज़ ख़ान हिकिड़ी सुहिणी सलाह थो ॾियां सुठो इन में अथई त सोणीअ जी सूंहं खां हथ खणी वञ। अमीना क़ुर्बान मल जी धीउ अथई अहिड़ा वारा हणंदई जो तुंहिंजा 14 तबक रोशन थी वेंदा। बिलावल तयारी कर असां अमीना खे मलाखड़े खां अॻु ई अगवा कंदासीं पोइ ॾिसजांइ त मल बि खटे वेंदासीं ऐं हुस्न जी देवीअ ते हुकुमरानी बि कंदासीं। खखरनि में खड़ो थो हणी रहीस अयाज़ खखरनि में खड़ो ईअं न कर कुझु सोच। सोचण वारा वहम जा मरीज़ थी वेंदा आहिनि। असां कंदा आहियूं आर या पार जीअं तुंहिंजी मर्ज़ी। उथ तालूं हल तालाऊं। तूं सॼो ॾींहुं घर में न ई हूंदो। वो छा थी पियो जमीला कहिड़ो तोखे हिते बगड़ खाई था वञनि। चाकर खान बगड़ मरी नाहिन विया। सॼो ॾींहुं घर में अकेली हूंदसि त बगड़ बि खाई सघनि था। कंहिंजी एतिरी मजाल जमीला जेको चाकर खान जो दर छपे ये बच्चा ॿेर ते न टंगे छॾिया। आयो हो सिकंदर। केरु? रईस सिकंदर खान? हा इहो ई तुंहिंजो रेस सिकंदर खान। मूं हथ ॿधी इहो ई चयोमांसि चाकर खान अचे त पोइ अचिजो। हिते छो आयो? जेकॾहिं हुनखे मूंसां मिलणो हो हू रईस खान जो उताक ते अचे हा मां उते मौजूदु हुउसि मूंसां मिली वठे हा। चाकर खान
मूं अकेली खे हिन घर में हाणे ख़ौफ़ थो थिए। हिकु त हिननि पुलिस वारनि तंग कयो आहे, हिकु न ॿियो सिपाही दर ते बीठो ई बीठो आहे। पर जमीला रईस तो मूंखे ख़ातिरी कराई, चयोई त हाणे पुलिस जे दर ते कोन। पोइ बि अचे थी। ऐं ॿियो वरी मूंखे मुख्तियार जो बि डपु आहे, उन जी बि का ख़बर न आहे, अलाए मोह अलाए बचो। जमीला तूं फिकिर न कर, मुख्तियार खे 2 गोलियूं लॻियूं, हू कॾो को मरी खपी वियो हूंदो। चाकर खान, सॼे ॻोठ में तुंहिंजा दुश्मन आहिनि, मां हिन घर में अकेली नथी रही सघां। ठीकु आहे, तूं अॼु खां पोइ सॼो ॾींहुं रईस हेबत खान जे घर वञ, सिज लहण सां मां तोखे वठी ईंदुसि। केॾी ॾिस त गेरी निंड में पियो आहे, का परवाह ई न अथसि, गणती न अथसि, माण्हू मूं ते मेणा कनि था। ओ खुदो मवाली नशई, मुंहिंजी त का क़िस्मत ख़राब हुई जो मां तोसां शादी कई। हाणे पाड़े वारनि खे ख़बर पई आहे, हू मूं ते टोकूं था कनि, तुंहिंजो मुड़ुसु पिने थो, न पिने हा न मूं ते टोकूं कनि हा। नूरी, ओ नूरी, सुबुह सुबुह सां मूंखे पिट न, मरी वेंदो मां ॾाढो पछताईंदीअ। माण्हुनि जी ॻाल्हि खे तूं छॾ, वो चवंदा ई रहंदा आहिनि, तूं हिन कन खां ॿुधी हिन कन खां कढी छॾ। हाँ, मतलब त मां कन मां कढी छॾां, तूं पिनण कोन छॾींदे? पिनण छॾींदुमि, पर थोरो आस्ते आस्ते छॾंदुमि न। हाँ, आदत पियल आहे। तूं आस्ते आस्ते पिनण छॾ, ठीकु आहे? मां हलाए थी घर, मूंखे मुंहिंजो बाबो ऐं मुंहिंजा भाइर पालींदा। चङो चङो, वञे थी अबे वारनि दे न त मूंखे बि गॾु वठी हल। मां तोखो सवाइ हिन घर में छा कंदुमि? हाँ, ॿुधी नथो मरे न, तोखे बि वठी हलां। मुंहिंजा भाइर ॿुधई न, टुकर टुकर कंदई, टुकर 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 कंदा। छो मां ॼणो को हथ वाणियो आहे? तोखे शायदि ख़बर न आहे नूरी त मां मवालियुनि जी एसोसिएशन जो सदर आहियां। हाँ, पोइ ख़बर पवंदई, पोइ ख़बर पवंदई। मुआ नशई, हाँ, मुंहिंजे भाइरनि सां विढ़ण लाइ तयार आहियां, बाक़ी इहो पिनण न छॾींदो। नूरी, नाराज़ न थी मुंहिंजी मिठड़ी, मूंखे हिकु न हिकु ॾींहुं अहिड़ी नौकिरी मिलंदी जंहिंमें 1500 1600 मां रोज़ कमाईंदुमि, अची तुंहिंजे 30 ते ॾींदुमि। माल ई माल ठाहींदासीं, माल ई माल। हा, परवाह न कर तूं। अस्सलाम वालेकुम चौधा कमदार, मां तव्हां ॾे पे आयुसि बाबा। वालेकुम सलाम पोड़ा, छा थियो आहे? ख़ैर त आहे न? ॾाज जो सामान त मां तुंहिंजे घर मोकिले छॾियो। बराबरि कमदार, सामान त पहुची वियो, उहो सामान मां संभाले रखियो आहे। सुभाणे मुंहिंजी न्याणीअ जी शादी आहे, सोचियुमि त वॾेरे जो शुक्र अदा करे अचां ऐं अव्हांखे दावत बि ॾेई अचां। पोड़ा, तुंहिंजी दावत असांखे क़बूल आहे। इंशाअल्लाह असां तुंहिंजी न्याणी जी शादी में ज़रूरु शरीक थींदासीं। पर मुंहिंजी दिलि पई चवे त वञी पाण रह सघे दावत ॾेई अचां। इहा त सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां बि मूंसां गॾिजी हलो त हली रह सघे दावत ॾेई अचूं। पोड़ा, मूंखे त कंहिं ज़रूरी कम सां वञिणो, पर तूं पंधु करे आयो आहीं त अॻ में हलूं था सरदार साईं ॾे। तूं हली पाण सरदार साईं खे दावत ॾे। आओ कमदार, मां बि इहो पई चाहियो। अच त हलूं। अकेले अकेलो घूमी आए मेले ता? हाँ, छा वठी आए मुझे लाइ सूखड़ी? हाँ, घूमी आयुसि मेलो। सूखड़ी? अरे रेशमा, इहो त मूंखे यादि ई न हुयो। तोखे हमेशा मुंहिंजी शयूं यादि न रहंदियूं आहिनि। असांजे लाइ यादि कंदो आहे न, तूं त असांखे हमेशा यादि हूंदो आहे। ओ चरी, तूं त मूंखे हमेशा यादि हूंदी आहे, तूं त मुंहिंजे दिमाग़ में समायल आहे मुसीबत। अच्छा, मां हाणे तोखे मुसीबत थी लॻां? चङो बसि, अॼु खां पोइ मां तोसां न ॻाल्हाईंदसि। बसि बसि, ॿारनि वांगुरु न रुसो। चई, तुंहिंजे लाइ सूखड़ी वठी आयो आहियां। हाँ, गुलाम से ने असां बि उते खूड़ माओ जलेबी खाधो। तोखे जलेबी वणंदी आहे न? वठी आयो त मैं तुंहिंजे लाइ। हाँ, हीअं खाइए। चरिया, तूं कुझु सोचियो आहे? छो, छाजे बारे में? पंहिंजे ऐं मुंहिंजी शादीअ जे लाइ। मां शादी कंहिंसां? चरिया, तूं मुंहिंजो हू थियण वारो आहीं।
जेकॾहिं मां तोसां शादी न कयां त पोइ तोखे बि मारे छॾियां त उनखे बि। ओ चरी खामखा मुंहिंजो शादीअ जो को इरादो कोन्हे जो तोसां शादी करे वरी जेको आहे त घर जा सामान ॿियो टियों ॾाज इहे मूं वटि कोन थींदा, सम्झई? चरिया तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादीअ जो मां ॾाज जमा करे रखियो आहे, तूं फिक्र न करे। अड़ी चरी को शर्म ई न आयो तुंहिंजी ऐं पंहिंजे शादीअ जो ॾाज गॾु करे रखियो आहे। खामखा मथो ख़राबु अथसि। वॾेरी तुंहिंजे लाइ चांहि खणी छा? जमीला छॾ चांहि खे, तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां? वॾेरी तूं त हुकुम करे सघीं थी, तोखे पुछण जी ज़रूरत न आहे। जमीला सच पुछी त मां अंदर में भोर भोर थी वई आहियां। छो वॾेरी, छा तूं बि पंहिंजी ज़िंदगी मां ख़ुशि न आहीं? अलाह साईं त तोखे गंज ॾेई छॾियो आहे। जमीला रब साईं जो ॾिनल त गंज आहे, पर सुकून कोन्हे, आज़ादी कोन्हे। पंहिंजी मर्ज़ीअ सां त मां कंहिंसां ॻाल्हाए बि नथी सघां। इहो हाल त सिंध जी सभिनी औरतुनि सां आहे, मूंखे ई खणी ॾिस। पोइ बि तूं मूंखां त सुठी आहीं। जेकॾहिं चाकर खान तोखे ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए थो वञे त तूं बि हुनखे 4 लफ़्ज़ ॻाल्हाए थी वञे। मां त न बाबा जे साम्हूं ॻाल्हाए थी सघां ऐं न अदा जे साम्हूं। हा उहो त आहे, पर वॾेरी तव्हां मूंखां कुझु पुछण बि चाहियो। मूंखे गुलाम हुसैन सां मिलणो आहे। अलाए छो मूंखे ईअं थो लॻे त जीअं मुंहिंजो रूह हिन महलनि में न झोपड़ियुनि में रहणु थो चाहे। न वॾेरी, इहो ॾाढो मुश्किल आहे। हिकु त हू पराए राज जा आहिनि, ॿियो तव्हांजा मुखालिफ़ आहिनि। असां हिन दरगाह ते मिली था सघूं, छो जो मुर्शिद त असां सभिनीनि जो साॻियो ई आहे। पर कहिड़ी ख़बर गुलाम सेन दरगाह ते अचे बि थो या न? इहो कमु त तूं करे सघीं थी न। मां न, मूंखे रेस हेबत खान ज़िंदा दफ़नाए छॾींदो। मुंहिंजे करे कुझु त कर। कमु त ॾाढो ॾुखियो आहे, पर पोइ बि मां तुंहिंजी ख़ुशीअ ख़ातिर कुझु कयां थी। बाबा साईं सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा साईं मां ज़मीन ते कमु करायां पियो, हिते पोड़ो मां सां मिलियो। पोइ चए पियो मां सरदार साईं खे पंहिंजी न्याणी जी शादी जी दावत ॾींदुमि, हे हाणे आयो थो साईं। बाबा साईं तव्हांजा लख एहसान, तव्हां मुंहिंजे मथां वॾी महिरबानी कई आहे। सुभाणे मुंहिंजी न्याणी जी शादी आहे, तव्हां जेकॾहिं मुंहिंजी न्याणी जी शादी में शामिलु थींदव ॾाढी दिलि ख़ुशि थींदी। हा चाचा, तुंहिंजे न्याणीअ जी शादीअ जी असांखे दावत क़बूल आहे, असां सभई ईंदासीं। ईअं बशीर, ईअं बाबा? मोहतार साईं ज़रूरु हलंदासीं ऐं ख़ुशी थी झुमरियूं पे हणंदासीं। बशीर तुंहिंजी सलाह छा आहे? सरदार साईं, जेकॾहिं हिन ग़रीब जे धीउ जी शादीअ में शामिलु थींदासीं त हुनजी दिलि ख़ुशि बाग बहार थी वेंदी। पोइ छो न हली हुन जे धीउ जी शादीअ में झुमरियूं हणूं बाबा? हा छो न, सभई गॾु हलंदासीं, सभई गॾु। महिरबानी बाबा साईं, तव्हांजा लख थोरा, मां हाणे हलां थो। हा चाचा तूं हल, बसि असां हुते पहुचंदासीं। अदा सोडा तू अमा ख़ुशि आहियां, तुंहिंजी त हयाती वॾी आहे, मां तोखे संभालियां पियो त तुंहिंजे घर ॾे वञा, पर तूं त हिते वेठी आहे। पर अदा तू वयो काॾे हुए? मां मेले ते वियो मां, मेले ते। एस तुंहिंजे लाइ खोड़ सूखड़ी वठी आयो तो मां, आए वठ। महिरबानी अदा। हाणे त ख़ुशि आहे न, दुआ कंदी कर मूंखे। हा ठीकु आहे। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। मां मानी खणी आ।
अम्मा वरी भिंडियूं तोखे ख़बर आहे मां भिंडियूं खाईंदो आहियां त मूंखे पेट में सूरु थींदो आहे। अबा फिदा खे मां 2 कलाक थिया मोकिलियो आहे त गोश्त वठी आ, हिन महिल ताईं मोटियो ई न आहे। इहो वरी वियो हूंदो कंहिं होटल ते वेठो हूंदो, अचे त मां हिनखे ॾिसां थो अॼु। पुट तुंहिंजो पीउ बि वेहिजी वियो आहे, ज़ालिमुनि जी ॼंघ बि ज़ाया करे छॾी, हाणे छा कयूं? ख़ुदा उन्हनि खे ग़रक़ कंदो, अलाह पुॼंदुनि, पंहिंजूं ॼंघूं बि भॼंदनि। अम्मा तूं फिकर न कर, बाबा बि सही थी वेंदो ऐं मां हिननि ज़ालिमनि जो अहिड़ो हशर कंदुमि जो ही मैदान में ॻोल्हे न लभंदा। अबा मां तोखे झोली झले दुआ थी कयां, अलाह कंदो तूं एॾो कामयाब थींदे सॼी दुनिया तुंहिंजे कढ हूंदी ऐं चवंदी गुलाम हुसैन गुलाम हुसैन गुलाम हुसैन। अलाह साईं तोखे ख़ुशि रखंदो इंशाल्लाह मां इंशाल्लाह। हाणे मां जी दुआ माना सम्झ मुंहिंजा बेड़ा ई पार अचण ॾे उन्हनि खे। हाणे छा थियो अयाज़ ख़ान? तोखे वरी छा थियो? अहिड़ो ओचितो ब्रेक खयो अथई ॼण दरिया में बाहि लॻी हुजे। इन बकरियुनि जे विच में जेका बाहि थी ॿरे उहा नज़र कोन थी अचे। मूंखे त बकरियुनि खां सवाइ कुझु नज़र बि कोन थो अचे। भला अड़े इश्क बिलावल, इहो सभु कमाल इश्क जो अथई। हलड़े इहा त अमीना आहे। मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए, गाॾी हलाईंदे तो उनखे कीअं ॾिठो? वरी का तेज़ नज़र अथई? ही आग लगी दिल में इश्क जी आ, बेमज़े थी वई ज़िंदगी आ। बंदि कर इहो बेसरो राग। हलिया तालू तोखे कहिड़ी राग जी ख़बर अयाज़ ख़ान? नालो अयाज़ आहे ऐं आउं रईस हैबत खान जो आहियां। त पोइ मां छा कयां? अॼु त बकरे नवां जो रस्तो नाहेरो। ओ चरी छोकरी, असांजो ही रईस तो ते आशिक थी पियो आहे, तुंहिंजी ज़िंदगी ठही वेंदी। अच्छा त तव्हां उहो ई आहियो जे बाबा जी टंग भगी, जे मुड़ुस माण्हू जा पुट आयो न त इते ई बियो, मां माण्हुनि खे वठी मोटी थी अचां। ओ हितां वञी त ॾेखार। छा कने? हां छा कने? तव्हां मो जेको मुझे वेझो आयो न त गाडो भली छॾींदा। परे थी ता। पहिरियां हितां वञी त ॾेखार, ॾिसां मां कीअं थी वञी। बिलावल असां हिन जी तकरीर ॿुधण न आहियूं आया। वठ छोकिरीअ खे। परे थी अयाज़ हिन छोरी खे नाहे छॾणो। अच मूंसां। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। जो खैर खुश आवा। खैर ओ चाचा ख़बर पई तो हुबदार आयो वा। हाँ बा आयो हुबदार आयो वा। आयो न ॿुधो चाचा पिया ख़बर पई आ मूंखे त हुबदार अस्पताल तो खोले ॻोठ में। हाँ हाँ पुट ये सब बोतारनि जी महिरबानी थी, पर छोरा मूंखे इहो ॿुधाए तूं कुझु सुधरियो आहीं न? छो चाचा मूंखे छा थियो आहे? मां सुधरियल त आहियां। छोरा इहो सभु बोतार जी महिरबानी थी, न त तूं ॿाहिरि घुमे न हा। कुझु सोच कर, सुधर सुधर। सोच सोच सुधर। वरी ही ॿी वारी पुलिस पैदा थी, बाबा वारी का।
मूंखे बचायो अथव। तू ही तुझी भेण न है, हट परे। अरे भेण तुझी हुजे या मुंहिंजी हुजे, भेण भेण थींदी आहे। सिंध जूं नियाणियूं पंहिंजे गैरतमंद फाइरनि खे आवाज़ ॾींदियूं आहिनि त उहे कब्रनि जा मुंहं बि फाड़े ईंदा आहिनि। चवांव थो इज़त सां हलिया वञो, न त हिन कुहाड़ीअ सां तव्हांजूं मुंडियूं सिसीअ खां धार करे छॾींदुसि, धार करे छॾींदुसि। जैसे हुकम कर कहीं से पूरो न, हिनजी हैसियत ई न आहे जो असां हिन सां जहिड़ो कयूं। तूं असां सां दुश्मनी करे सुठो नथो करीं। अरे दुश्मनी भल करे ॾिस दुश्मनी। सोढे खे तव्हांजे दुश्मनीअ जी परवाह न आहे। तव्हां मूंखे सुञातो ई कोन्हे। मां माण्हू आहियां उल्टी खोपड़ीअ जो, उल्टी खोपड़ीअ जो।